कश्मीर के सईद जुल्फ़कार शाह मल के बाहिम्मत माज़ूर नौजवान सईद कासिम अली शाह माज़ूरी बावजूद पंहिंजे घर बातनि लाइ उत्साह बणियल है। ॿिन्ही हथनि ऐं पेरनि खां माज़ूर हिन नौजवान क़ौमी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त वालिद साहब फोत थी चुको है। एक न्याणी जो वालिद आहियां। माज़ूर भेणनि जो वज़न भी हुन ते आहे। इंटर पास ऐं कंप्यूटर की तालीम हासिल कयां थो। मुखैर शख्सियतूं मुंहिंजी मदद करे कंप्यूटर सेंटर खोलाए ॾियनि या वरी माज़ूर कोटा तहत नौकरी ॾिनी वञे त जीअं माज़ूर भेणनि ऐं कुटुंब जो सहारो बणिजी सघां। सिंध गवर्नमेंट के अपील तो कयां त मूंखे माज़ूर कोटा तहत नौकरी ॾियारी वञे त जीअं मां पंहिंजे ॿारनि बचनि समेत घरवारी समेत पंहिंजे घर जो गुज़र खपर करे सघां। मां कमाए तो नथो सघां लेकिन पढ़ियल लिखियल आहियां, नौकरी करे सघां थो। मुंहिंजा ॿई हथ पैर पोलियो जी वजह खां माज़ूर आहिनि। हुन चयो त कंहिंजे आॾो हथ फेराइण खे एप सम्झां थो। हुन चयो त कुझु माण्हू ख़ुदा तरसी करे मदद कनि था, पर मां चाहियां थो त मां को इज़त सां रोज़गार करे पंहिंजे बचड़नि जो पेट पालियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk